नाज़रीन, अहम ख़बर शेयर कंदासीं। 16 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थियल शादीशुदा औरत मुसमात सवेरा खोड़े जेको पतो न पइजी सघियो आहे, वालिदेन जी शिकायत बाद अदालत पुलिस खे संदसि बाज़ियाब करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। पुरस्कार नमूने गुम थियल औरत सवेरा जे वालिद इल्ज़ाम हयो त संदसि धीअ खे मुड़ुस मंज़ूर खोड़ो ऐं सहुरे मुमताज़ खोड़े क़त्ल करण बाद लाश गुम करे छॾियो आहे। नाज़रीन, 16 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थियल शादीशुदा औरत मुसमात सवेरा जो को ॾस पतो न पइजी सघियो आहे, वालिदेन जी शिकायत बाद अदालत पुलिस खे बाज़ियाब करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। पुरस्कार नमूने गुम थियल औरत जे वालिद इल्ज़ाम हयो आहे त संदसि धीअ खे मुड़ुस मंज़ूर खोड़े ऐं सहुरे मुमताज़ खोड़े क़त्ल करण बाद लाश गुम करे छॾियो आहे। नाज़रीन, 16 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थियल शादीशुदा औरत मुसमात सवेरा जो को पतो न पइजी सघियो आहे, वालिदेन जी शिकायत बाद अदालत पुलिस खे संदसि बाज़ियाबी जे हवाले सां हुकुम ॾेई छॾियो आहे। पुरस्कार नमूने गुम थियल औरत जे वालिद इल्ज़ाम हयो आहे त संदसि धीअ खे मुड़ुस ऐं सहुरे क़त्ल करण बाद लाश गुम करे छॾियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। अली अकबर गोपांग लाइन ते मौजूद आहे। अली अकबर, अपडेट कजो, वालिद जो वधीक छा चवणो इन मामले ते? जी, मुड़ुस ऐं सहुरनि पारां गुम थियल नौजवान नारी सवेरा खोड़ो 16 ॾींहं गुज़री वञण बावजूद बि पतो न पइजी सघियो आहे, जंहिं करे संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां सवेरा खोड़ो जे वालिद रियाज़ खोड़ो जो चवणु आहे त असांखे शक आहे त न्याणी खे मुड़ुस मंज़ूर खोड़ो ऐं सहुरे मुमताज़ खोड़ो क़त्ल करे लाश गुम करे छॾियो आहे। न्याणी जे मुड़ुस ऐं सहुरनि तशद्दुद जो निशानो बणाईंदा हुआ। हिन चयो त न्याणी ज़िंदा आहे त बाज़ियाब कराई वञे, जेकॾहिं क़त्ल कई वई आहे त लाश ॾिनो वञे। हिन चयो त पुलिस बाअसर जी वंगारूं वेही रही आहे। इंसाफ़ लाइ अदालत सां रुजू कयो आहे। अदालत सगोरी सवेरा खे बाज़ियाब करण ऐं पेश करण जो पिणु हुकुम ॾिनो आहे। जी ठीक है अली अकबर, वरी महिरबानी तफ़सील लाइ।